नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खिपरो मां खबर ॾींदाणो खिपरो लग ॻोठ हाजी तैयब बोज़दार में मोहम्मद असलम बोज़दार सकावती दुनू वॾा शेयरिंग के जुमाए छॾियो है। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो खिपरो मां अवामी न्यूज़ रिपोर्टर हरेश KBC पंहिंजे इन रिपोर्ट में। नाज़रीन इन वक्त मौजूद हैं खिपरे में खिपरो लग अॼु ॻोठ हाजी तैयब बोज़दार जंहिंमें अॼु असां सां गॾु मोहम्मद असलम बोज़दार आहे ऐं जेको हिकिड़ो दिलो वॼाईंदड़ जो मास्टर माइंड है। उन खां पुछूं था त उहे कहिड़ियूं कहिड़ियूं धुनूं वॼाए सघे थो। अदा ही मुंहिंजा पुफाट हुया, उहे ॻाईंदा, हिकिड़ो ॻाईंदो हिकिड़ो अलगोज़ो वॼाईंदो। उन्ही खे ॾिसी मुंहिंजो ई शौक़ु थियो। पोइ उन्हनि सां गॾु आउं थोरो घणो वॼाइणु सिखियसि। हू मूंखे सिखिया ॾींदा वॼाइण जी, थोरो घणो वॼाईंदो रहियसि। अहिड़े तरीक़े आउं सिखी वियसि, तयारु थी वियसि। उन्हनि तालनि वारो हिसाबु हूंदो रहे, दम जो हिसाबु किताबु पंहिंजो हूंदो हिकिड़ो, जीअं 3 ताला, कलवाड़ो आहे, दादरो आहे, मुगलाई आहे, ईअं वजतनि जो हिसाबु हूंदो आहे। ऐं 3-4 वजतूं हिन में वॼाईंदो आहियां। सिंधी में कलवाड़ो चवंदा आहिनि। तव्हांखे ॿुधायूं था मुगलाई वजत। हाणे तव्हांखे ॿुधायूं था दादरो। जीअं मुगलाई आहे, कलवाड़ो आहे, दादरो आहे, ऐं कैरवा आहे, लेवा आहे। ये 5-7 वजतूं वॼाईंदो आहियां। जी आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त आउं वाजारो न आहियां, आउं पाण गुलूकार आहियां, ॻाइण वारो। ऐं हिकिड़ो शौक़िया तौरु सिखियो आहियां कि पंहिंजी महफ़िल वेझी हूंदी आहे, उन में आउं वॼाईंदो बि आहियां। जेका तमामु वेझी महफ़िल हूंदी आहे, ज़ाती तौरु पंहिंजी, जीअं राज जी बिरादर जी, उन में आउं वॼाईंदो आहियां। बाक़ी ॿिए सां गॾु या ॿिए कंहिं गुलूकार सां गॾु न वॼाईंदो आहियां। ऐं हिकिड़ो वाजारो न आहियां, जीअं ढोलक वारो आहे या घड़े नवाज़ आहे, हिकिड़ो कंहिंसां वञी वॼाए, ईअं न कंहिंसां वॼाईंदो आहियां। तमामु घणी ख़ुशी थींदी आहे असांखे त असांखे उस्तादनि जेको फ़न सेखारियो, माशाअल्लाह, अल्लाह जी महिरबानी सां फर्स्ट क्लास आहे, जंहिंखे दुनिया दाद ॾिए थी। तमामु ख़ुशी थींदी आहे। साईं हाणे तक़रीबन ॾिसो न, ख़ुशी तमामु मुल्क में घटि आहे। ख़ुशी घटि आहे, इन लिहाज़ सां सकाफ़त ते बि जाम असरु आहे इन शइ जो। तमामु घटि तव्हांखे ॾिसण में पंहिंजे सिंध जे एरिए मंझि ॾिसण तव्हांखे के वाजिबी मैखाना आहिनि दरवेशनि जा, उते तव्हां ॾिसंदो इहे मोहबत जा पैगाम। बाक़ी तक़रीबन तमामु घटि थी वियो आहे। उन्हनि खे पैगाम इहो ॾिनसि, मोहबत करियो, इंसानु थियो, मोहबत करियो। हीअ सूफ़ी अज़म जेको आहे सॼो मोहबत जो पैगाम आहे। अॻिते वधो, पंहिंजे सिंध जी सकाफ़त खे उजागर करियो, इनखे ख़तमु न करियो, इनखे बंदि न करियो। हिते हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध में टैलेंट जी क़दुरु कई वञे, अहिड़नि ॻाइणनि ऐं सिंध जे टैलेंट खे हथी ॾिनी वञे, जीअं अहिड़ा उभरंदड़ सितारा अॻिते अची पंहिंजे इलाइक़े समेत पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कनि। कैमरामैन फज़ल उमरानी ऐं रहमान उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।